नाज़रीन जी प्रेस क्लब कोट गुलाम ते गोठ चौधरी मोहम्मद तारिक सकरियारी बुढ़ा गोठ तंहिंखां सवाइ ॿियनि केतिरनि ई ॻोठनि जा रहवासी हिन वक़्तु एहतिजाज करे रहिया आहिनि। हाणे असीं उन्हनि खां पुछंदासीं त हू छा था ॿुधाइनि। 20 खां 25 घर जेका अञा ताईं बुॾल बीठा आहिनि। गवर्नमेंट जो को माण्हू असां वटि कोन आयो आहे सकरियाड़ी में, ना को कोई गवर्नमेंट जो को माण्हू आयो आहे जेको रियाज़ बुरगड़ी साहब ऐं वॾे वॾे माण्हुनि सेम नालो कढियो आहे मथां खां असांजी गोठ अची छॾे ॾिनो आहे। अॻिते कम ई कोन कयो उन्हनि जो, पैसा खाए घर वेही रहिया आहिनि। ॿियो असांजो मसइलो इहो आहे की असांजे गोठ में अञा ताईं पाणी पीअण जो खारो पाणी आहे। असीं पाणी पी खारे सां ॿार पीअण था ऐं बीमार थी विया आहिनि। ना मुख्तियार कर पुछण आयो आहे, ना एसी पुछण आयो, न को तपेदार पुछण आयो आहे। जंहिंजे पोयां बि असां असांखे इहो चयो आहे त मीर मनवर जी इहा चिठी खणी अचो। जिते हाणे 200 माण्हू आहिनि हुते 10 टेंट छा कंदा। ऐं खाधे खुराक जो जेको आहे शदीद बुरहान आहे, खाधे पीते जो वॾो मसइलो आहे ऐं पाणी पीअण जो बि वॾो मसइलो आहे। हिननि खे गवर्नमेंट खे खपे त फौरी तौर ते जेको आहे मच्छरनि जे हज़ार मां जेको आहे आवाम खे जान छॾाइनि ऐं फौरी तौर ते खाधे पीते जो रिलीफ जेको आहे उहो हुन आवाम खे पुॼनि। छो त उहो रोडनि जे मथे वेठा आहिनि। रोडनि जे मथे ना हुजनि त असां बि थी सघे थो वेला न करियूं। हुते 5-5 फुट खां वठी 10-10 फुट सुधी पाणी आहे, माण्हू रोडनि ते वेठा आहिनि। सिम नालो आहे सकरियाड़ी। मेन मसइलो इहो आहे त हीउ नक्शे जे तहत कढियो ई कोन वियो आहे ऐं इन में जेको इन्वॉल्व हो वॾो हर माण्हू जी ज़बान ते हिकिड़ो नालो अचे पियो, रियाज़ बुरगड़ी। त मुंहिंजी अपील आहे नेब खे, मुंहिंजी सुवाल बि आहे, मुंहिंजी इल्तिजा बि आहे कि हिन खे घुराए ऐं हिन खां इन्वेस्टिगेशन शुरू कई वञे। हिन जी वजह सां हिन ग़रीब आवाम जी मुंहुं मां नवालो छिनिजी वियो आहे ऐं इन खे केरु पुछण वारो कोन्हे। ऐं जे राशन आहे त हू बि वॾनि माण्हुनि जे टेलीफोन ते डिस्ट्रीब्यूट थिए पियो। ऐं महिरबानी करे अॼु हफ़्तो थी वियो आहे ऐं हिकिड़ी न्यूज़ वायरल करां पियो मच्छरनि जे हवाले सां। कंहिं जे कन तां जूना रिकी आहे त बाबा हीअ मच्छरनि जे हवाले सां बीमार आहिनि वीचारा, हीअ ग़रीब आहिनि। हिननि जी पर साल जो पाणी असांजी बनियुनि में अॼु बि मौजूदु आहे ऐं मथां हीअ पाणी अची वियो। गोठ चौधरी तारिक जा आहियूं रहवासी। साईं असां बरसाती असांखे ना को आमदनी मिली आहे, ना असांखे को तंबू मिलिया आहे, ना को मच्छरदानी मिली आहे। असांजो गोठ जेको आहे हुन में मच्छर जाम अची वियो आहे साईं ऐं माल जाम मरे पियो असांजो ऐं असां बि जाम परेशान आहियूं। ऐं हिकिड़ो जेको सिमलालो आहे, हीउ रियाज़ बुरगड़ी जेको सिमलालो कढियो आहे, हुन जेको सिमलाले असांखे ॿोड़े छॾियो आहे। असांजे ना फसल बचियो आहे, ना को असांजा घर बचिया आहिनि। असां पके ते वेठल आहियूं। केतिरनि ई माण्हुनि जा घर किरी पट पइजी विया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध हितां जी आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेको आहे असांजे ॻोठनि जो पाणी कढायो वञे त जीअं असीं पंहिंजी ज़िंदगी खे वरी रवानी सां बहाल करे सघूं। कैमरामैन काशिफ बंबरे सां गॾु अली गुलाम खोसो, टाइम न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।